नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही वेझो ॻोठ जे बाअसर पुलिस अहलकारनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पोरियत जो एहतजाज। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ जोही वेझो ॻोठ जे बाअसर पुलिस अहलकारनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पोरियत जो एहतजाज प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाण साण जो चिता ॻोठ मुबारक गोपांग जे रहवासी फ़कीर अली गुल गोपांग पारां ॻोठ जे बाअसर पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ प्रेस क्लब जोही में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जे बाअसर पुलिस अहलकार मीर हसन ऐं उन जे भाउ 2 महीना अॻु हिन जी नंढड़ीअ खे मोटरसाइकिल हणी ज़ख़्मी करे विधो हो, जंहिं करे ॿारड़ी हलण फिरण खां माज़ूर थी वई आहे। हिन चयो त इन वाक़े ख़िलाफ़ एहतजाज करण ते बी सेक्शन दादू जे पुलिस अहलकार मीर हसन ऐं उन जा भाइर हुन खे ऐं हुन जी फैमिली खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। फ़कीर अली गुल गोपांग SSP दादू समेत वज़ीर आला सिंध खां घुर कई आहे त पुलिस अहलकारनि खे हटाए संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में हू पाण खे ऐं पंहिंजे बचनि समेत ख़ुदकुशी करे छॾींदो। को भी मुझे तारोगात न कयो आहे। मां हाणे इहो ई मूंखे राति ॾींहुं साहब ख़ान ऐं मोहम्मद ख़ान जी धमकियूं आहिनि। जेकॾहिं लिखी ॾी या को फ़ैसिलो करा त ठीकु आहे, जे न थी त उन पर खण मारियो ई न। मुंहिंजो इंसाफ़ ॾे, मां ग़रीब आहियां बेगमरे सां या फ़ैसिला लिख ॾे। असां त अची हाणे फाथा आहियूं, हे नंढड़ी जी हालात आहे जेको पुलिस चकर माल वठूं मोटी थी अचे। मुंहिंजो को बि फ़ैसिलो हिन मां हल ताईं न थियो आहे। अञा मूंखे इन्हनि पुलिस वारनि जो जो हींअर ॾे क़ुर खणी आयुसि, पोइ बि मुंहिंजी इज़त कान कयूं, न को तारोगात, को का बि मूंखे हिन मां हल ताईं सपोर्ट न मिली आहे। मां हींअर ॾाढा अस्पताल में छोकिरी खणी वियो आहियां, ओॾे 14 ॾींहंनि खां पोइ उते मुंहिंजी ऑपरेशन थी, मूं वटि टको कोन्हे। रईस खादम ख़ान चयो त हक़ हिसाब मां वठी ॾियां, मुंहिंजो फ़ैसिलो कर। मां फ़ैसिलो मां ॾियण जे लाइ, वठण जे लाइ, ॾियण जे लाइ बि तयारु हो, पर इहो हवाला मूंखे या मार कुट लॻी आहे मूंखां। जेकर